नंबर 3, रमज़ान हिकु भठी आहे। जीअं त भठी ख़राब लोह खे साफ़ लोह खे मशीन जो पुर्ज़ो बणाए क़ीमती करे छॾींदी आहे ऐं सोन खे ज़ेवर बणाए इस्तेमाल जे लाइक़ु करे छॾींदी आहे। ईअं ई रमज़ान जो महीनो गुनाहगारनि खे पाक कंदो ऐं नेक माण्हुनि जा दर्जा वधाईंदो आहे। नंबर 4, रमज़ान में नफ़ल जो सवाब फ़र्ज़ जे बराबरि ऐं फ़र्ज़ जो सवाब 70 भेरा वधीक मिलंदो आहे। नंबर 5, कुझु उलमा फ़रमाइनि था त जेको रमज़ान में मरी वञे उन खां क़ब्र जा सवाल बि नाहिनि थींदा। नंबर 6, हिन महीने में शबे क़दर आहे। गुज़िरियल आयत मां मालूम थियो त क़ुरान रमज़ान में आयो ऐं ॿी जाइ ते फ़रमायो इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र। तर्जुमा कंज़ुल ईमान, बेशक असां इन खे यानी क़ुरान खे शबे क़दर में लाथो। ॿिन्ही आयतनि जे मिलाइण सां मालूम थियो त शबे क़दर रमज़ान में ई आहे ऐं इहा घणो करे 27वीं राति आहे, छो त लैलतुल क़दर में 9 अखर आहिनि ऐं हीउ लफ़्ज़ सूरह क़दर में 3 भेरा आयो, जंहिंसां 27 हासिल थिया। मालूम थियो त इहा 27वीं राति आहे। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।